नाज़रीन, अहम ख़बर आहे। कराची अदालत हुकुम जे बावजूद गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी खे आज़ाद करण खां इनकार कयो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत गनी अमान ऐं सरमद मीरानी खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। वारसनि जो इहो चवणु आहे, अदालती हुकुम बावजूद गनी अमान खे आज़ाद नथो कयो वञे। लॻे थो त को ॿियो केस ज़ाहिर कंदा। वारसनि अहिड़ो इल्ज़ाम हयो आहे। अहम ख़बर आहे, कराची अदालत जे हुकुम बावजूद गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी खे आज़ाद करण खां इनकार कयो वियो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत गनी अमान ऐं सरमद मीरानी खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। वारसनि जो इहो चवणु आहे, अदालती हुकुम बावजूद गनी अमान खे आज़ाद नथो कयो वञे। लॻे थो त को ॿियो केस ज़ाहिर कंदा। वारसनि इहो इल्ज़ाम हयो आहे। अहम ख़बर आहे, कराची अदालती हुकुम बावजूद गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी खे आज़ाद करण खां इनकार कयो वियो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत गनी अमान ऐं सरमद मीरानी खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। वारसनि जो इहो चवणु आहे।